सिंध जे नाले वारे सीड़पकार मरहूम इम्तियाज़ अली राहुजे जी घरवारी साउरनि पारां फबायल मिल्कियत ऐं कारोबार वापसि ॾियारण जी अपील कई आहे। सखर में अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे मरहूम इम्तियाज़ अली राहुजो जी घरवारी फरहाना इम्तियाज़ ॿुधायो त संदसि मुड़ुस जी वफ़ात खां पोइ ॾेरनि ख़ालिद हुसैन, इरफान, ओशाक, शर्जील ऐं अकरम राहुजे समूरी मिल्कियत ते कब्ज़ो कयो आहे। हुन चयो त संदसि मुड़ुस जी इस्लामाबाद, हैदराबाद समेत केतिरनि ई शहरनि में मिल्कियत ऐं केतिरो ई कारोबार आहे जन ते ॾेरनि कब्ज़ो कयो आहे। मुंहिंजो हक़ खाधो वियो आहे। मुंहिंजे मुड़ुस तमामु घणी महिनत सां कमायो ऐं मुंहिंजे साहुरनि सॼा ज़ब्त कया, मुंहिंजे ॿारनि जो हक़ खायो ऐं मुंहिंजो सिंध में तमामु घणो आहे ऐं मुंहिंजे मुड़ुस इम्तियाज़ अली राहुजे जो छॾियल इस्लामाबाद में छॾियल आहे तमामु घणो, जंहिं ते हक़दार मुंहिंजा साहुरा थियो वेठा आहिनि। ओशाक अली राहुजो, ख़ालिद हुसैन राहुजो, इरफान अली राहुजो सभु कब्ज़ो करे वेही रहिया आहिनि। संदसि चवणु हो त ॾेरनि तरफ़ां मिल्कियत जा पेपर गन पॉइंट ते पंहिंजे नाले कराया विया, जॾहिं त सोना ज़ेवर पिणु खसिया विया आहिनि। ब्लैकमेल करे गन पॉइंट ते मूंखां डॉक्यूमेंट्स बि वरिता विया, मूंखां ॻोठ जा घर बि लिखाराया विया, जेके फार्म हाउस मुंहिंजे मुड़ुस जे ई नाले हो। मुंहिंजी धीउ जी शादी हुई विच में, पोइ गन पॉइंट ते फार्म हाउस लिखाराया विया, एग्रीकल्चर ज़मीन लिखाराई वई जंहिं ते मुंहिंजे ॾेर जो कब्ज़ो आहे। हींअर फरहाना इम्तियाज़ मुतालबो कयो त खेनि तहफ़ुज़ ॾेई हक़ वापसि ॾियारियो वञे। मां बि अपील कयां थी नेब खे, चीफ जस्टिस खे, प्राइम मिनिस्टर खे, जेके बि वॾनि वॾनि उहिदनि ते मुंहिंजा हथ अथनि, मुंहिंजे ॿारनि खे मुंहिंजो हक़ ॾियारे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk